पीएम ख़बर अवां सां शेयर कंदासीं त SOPs जो जाइज़ो वठण लाइ सेक्रेटरी तालीम ठटे पहुची वियो आहे। अहम ख़बर नाज़रीन अवां सां शेयर कयूं पिया SOPs ते अमल दरामद थी पियो या न, इन जो जाइज़ो वठण लाइ सेक्रेटरी तालीम ठटे पहुची वियो आहे। अहम ख़बर अवां सां शेयर कयूं पिया, अवांखे अपडेट कयूं पिया। ठटे मां अवां ख़बर पहुचायूं पिया जिथे SOPs ते अमल लाइ सेक्रेटरी तालीम ठटो पहुची वियो आहे। अहम ख़बर नाज़रीन अवां सां शेयर कयूं पिया SOPs ते अमल दरामद करण या न करण जी तफ़्तीश करण लाइ सेक्रेटरी तालीम ठटे पहुची वियो आहे। अहम ख़बर अवां सां शेयर कयूं पिया, अवांखे अपडेट कयूं पिया। ठटे मां अवां ख़बर पहुचायूं पिया जिथे SOPs ते अमल ॼाणण लाइ सेक्रेटरी तालीम ठटो पहुची वियो आहे। सेक्रेटरी तालीम ठटे पहुची वियो आहे। SOPs ते अमल दरामद जो जाइज़ो वठण लाइ सेक्रेटरी तालीम ठटे पहुची वियो आहे। जॾहिं सेक्रेटरी तालीम पारां स्कूल जो दौरो बि कयो वियो आहे। गर्ल्स हाई स्कूल ऐं बॉयज़ हाई स्कूल ठटो जो दौरो करे सेक्रेटरी पारां तालीम खाते ऐं स्कूल इंतज़ामिया खे SOPs ते अमल खे यकीनी बणाइण जी हिदायत कई वई आहे। गर्ल्स हाई स्कूल ऐं बॉयज़ हाई स्कूल ठटो जो दौरो बि कयो वियो आहे। सेक्रेटरी तालीम ठटो पहुची वियो आहे। SOPs ते अमल जो जाइज़ो वठण लाइ सेक्रेटरी तालीम ठटो पहुतो आहे। इन हवाले सां राब्तो कयो आहे ठटे मां KTN न्यूज़ रिपोर्टर महबूब रोही सां। जी महबूब रोही, अपडेट कजो त SOPs ते अमल जो जाइज़ो वठण लाइ सेक्रेटरी तालीम ठटे पहुतो आहे। इन हवाले सां मां वटि कहिड़ा तफ़सील आहिनि? जी तालीम सेक्रेटरी अहमद बशीर नारे जो अॼु ठटे जे मुख़्तलिफ़ जेके सरकारी स्कूल आहिनि, ख़ासि तौर ते हाई स्कूल्स आहिनि, उन जो दौरो कयो आहे ऐं तइलीमी अमल जो जाइज़ो वरितो आहे। उन सां गॾोगॾु SOPs जे हवाले सां बि जाइज़ो वरितो आहे, छाकाणि जो जेके कोरोना वायरस जे ख़तरे सां 6 महीननि ते वधीक अरसे खां पोइ स्कूल पहिरीं मरहले में जेके 9 10 जमात जा जेके स्कूल खोलिया विया आहिनि, ख़ासि तौर ते हाई स्कूल आहिनि, त उन्हनि में जेतोणीकि घारो ऐं ठटे जी गर्ल्स हाई स्कूल ऐं बाद में बॉयज़ स्कूल ठटे पहुतो सेक्रेटरी तालीम अहमद बशीर नारे जो, जिते हाज़िरी जेका आहे शागिर्दनि जी घटि हुई। उन मौक़े ते स्कूलनि जे अॻियां पाणी बि बीठल हो। अहिड़े क़िस्म जूं उनखे शिकायतूं कई वियूं ऐं उन सां गॾोगॾु तालीम खाते जो जेको ठटे जो DO सेकेंडरी नसीर मेमन समेत ॿिया जेके अमलदार उन सां गॾु हुआ। उन मौक़े ते उन जाइज़ो वरितो SOPs जो ऐं इंतिज़ामिया लाॻापियल इंतिज़ामिया, ख़ासि तौर ते तालीम खाते जी इंतिज़ामिया ऐं स्कूल इंतिज़ामिया खे हिदायत कई त जेका SOPs आहिनि, ख़ासि तौर ते कोरोना जे हवाले सां शागिर्दनि ऐं जेके उस्ताद आहिनि उन्हनि खे मास्क पाइण खे उहे यकीनी बणाइनि ऐं ख़ासि तौर ते SOPs ते अमल दरामद खे यकीनी बणाइनि। किताबनि जे हवाले सां जेके दर्ज किताब आहिनि उन जे हवाले सां उनजो चवणो त किताबनि जी फ़राहमी खे यकीनी बणायो वेंदो समूरनि स्कूलनि में। ऐं सेक्रेटरी तालीम जो चवणो त मरहलेवार स्कूल सिंध में खोलण जो सिलसिलो जारी आहे। पहिरीं मरहले में सेकेंडरी स्कूल खोलिया विया आहिनि, जंहिंखां पोइ मिडिल स्कूल जेके आहिनि 22 सितंबर खां खोलिया वेंदा ऐं 28 सितंबर खां प्राइमरी तालीम खे बि बहाल कयो वेंदो। पर उन हवाले सां जेके लाॻापियल इख़्तियारियूं आहिनि, ख़ासि तौर ते मक़ामी जेके इंतिज़ामिया स्कूल इंतिज़ामिया या तालीम खाते जी इंतिज़ामिया उनखे सख़्त हिदायतूं कयूं आहिनि त SOPs ते अमल दरामद खे यकीनी बणायो वञे। उन हवाले सां तालीम खाते जे जेके अमलदार गॾिजाणी कई आहे ऐं उन्हनि खे हिदायतूं ॾिनियूं आहिनि त SOPs समेत तदरीसी अमल खे बहितर बणायो वञे त जीअं वक़्त सर क्लासिस जो जेको आहे क्लासिस जो कोर्स उहो मुकमल थी सघे। जी महबूब रोही, अपडेट करण लाइ अवांजी वरी महिरबानी। गर्ल्स हाई स्कूल ऐं बॉयज़ हाई स्कूल ठटो में दौरो कयो वियो आहे। अहम ख़बर अवां सां शेयर कयूं पिया नाज़रीन। SOPs ते अमल दरामद या न करण जो जाइज़ो वठण लाइ सेक्रेटरी तालीम ठटे पहुची वियो आहे। SOPs ते अमल जो जाइज़ो वठण लाइ सेक्रेटरी तालीम ठटे पहुची वियो आहे। गर्ल्स हाई स्कूल ऐं बॉयज़ हाई स्कूल ठटो जो दौरो करे तदरीसी अमल जो जाइज़ो पिणु वरितो पियो वञे। सेक्रेटरी तालीम अहमद बख्श नारे जो ठटे जे स्कूलनि जो जाइज़ो वरितो आहे। सेक्रेटरी पारां तालीम खाते ऐं स्कूल इंतिज़ामिया खे SOPs ते अमल दरामद करण जी हिदायत कई आहे।